जखमाबाद रिपोर्ट अब्दुल्ला बुडो। जमीयत उलमा इस्लाम पारां सिंध जे बरंदड़ी लोकल मसइलनि लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी जी अॻवानी में दफ़्तर JUI खां प्रेस क्लब ताईं कढियो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते करप्शन नामंजूर, बदअमनी बंद करियो, पानी जी चोरी जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन शहर जे मुख्य रस्तनि शाही बाज़ार, बानो बाज़ार, कायदे आज़म रोड खां नारा हणंदा प्रेस क्लब आॾो धरणो हयो। उन करे रोड ब्लॉक थी वियो ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौके ते डॉक्टर एजी अंसारी, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, मौलाना सलीमुल्लाह ब्रोही, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, असदुल्लाह हैदरी, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, मुफ्ती अब्दुल सलाम भुट्टो, ताज मोहम्मद अमरोटी ऐं ॿियनि तक़रीबन में चयो त सिंध मुआइशी ऐं मादनियात सां मालामाल आहे। सिंध मुल्क खे वधि में वधि रेवेन्यू, तेल, गैस फराहम करे थो। सिंध जो कारो सोन, ग्रेनाइट ऐं सियाहत खुशहाली पैदा करे सघे थी, पर हुक्मराननि सबबि माइशी बदहाली, तालीम, सेहत ऐं अमन चैलेंज बणियल आहे। जैकमाबाद में पाणी जी मेगा स्कीम मां शहरियुनि खे मिठो पाणी मैसर नाहे। अमन तबाह थी वियो आहे। पुलिस रिश्वत वठण में पूरी आहे। गटरनि ऐं नालियुनि जो बदबूदार पाणी रोडनि ते हुजण करे अवाम अज़ाब में मुब्तला आहे।